नासिर उमरकोट वेझो ॻोठ वकील पंजाबी में 7 ॿारनि जे पीउ आपघात करे छॾियो। रायमल कोहली ॻीचीअ में रसो ॿधी फाउ खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो। मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अव्हां खे नाज़रीन ॾुखो ईंदड़ ख़बर ॾियूं पिया। उमरकोट वेझो ॻोठ वकील पंजाबी में 7 ॿारनि जे पीउ आपघात करे छॾियो आहे। रायमल कोहली ॻीचीअ में रसो ॿधी फाउ खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अव्हां खे नाज़रीन ॾुखो ईंदड़ ख़बर खां अपडेट कयूं पिया। उमरकोट वेझो ॻोठ वकील पंजाबी में 7 ॿारनि जे पीउ आपघात करे छॾियो। रायमल कोहली ॻीचीअ में रसो ॿधी फाउ खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे।